परे खां कई आया उम्मीद आहे तव्हां ज़िक्र अबा हिन जो वञी थो साह छॾाए हिन सेल बदिली करे वक़फ़ो हलंदो न टीवीअ में 2 मिंट वक़फ़ो अथव दुकानदार केरु केरु आहे दुकानदार केरु केरु आहे दुकान कंहिंजो कंहिंजो मुंहिंजो बि दुकान आहे तव्हां दुकान कंहिंजो कंहिंजो आहे दुकानदार वीचारे जी हालत ॾाढी अजीबो ग़रीब हूंदी आहे हुन वीचारे जा ख़्वाब वॾा हूंदा आहिनि पर सीड़ियो पियो हूंदो आहे दुकान ते कुझु करे ई न सघंदो आहे ईअं ई हिकिड़ो माण्हू शदीद बीमार थी वियो बसबा मरण कंदीअ ते हो खट ते सुतो पियो हुजे सॾु कयईं पुट इस्माइल त पुट चयो बाबा हेॾा मथनि खां हिन पासे वेठो आहियां चयो इब्राहिम चई बाबा हिन पासे वेठो आहियां हथनि खां चयो शकूर चई बाबा हिन पासे पेरनि खां चयो सलीम चई बाबा हिन पासे पेरनि खां मथे उथियो चई छोरा चारई थियो त दुकान ते केरु आहे दुकानदार ईअं ई मवाली नशो यार ख़राब शइ अथव न कंदा कयो ऐं तूं खिले ॿुॾियो पई न ईअं ई हिकिड़े मवाली दावत कई दोस्तनि जी पंहिंजे घरां बकरी चोरी करे आयो सॼी राति नशा पता कयूं बकरी कुठऊं गोश्त खाधऊं सॼी राति मज़ो वरितऊं सुबुह जो घर वियो मवाली छा ॾिसे बकरी बीठी आहे परेशान थी वियो सोच में पइजी वियो बकरी बीठी आहे माई ते चढ़ी वियो किनी रन ही बकरी किथां आई मां पुछां थो बकरी किथां आई छो राति हिन चोरी करे विया बकरी किथां आई मूंखे ॿुधा माई चयोसि ॿी ॻाल्हि खे छॾ पर इहो ॿुधा पंहिंजे ई घर मां चोरी राति कुतो करे ॻाए वे इहे अथव नशे जा असर ईअं ई हिकिड़ो मवाली नशो कयो अचे पियो रस्ते तां त मैं जो छेणो ॾिठई हाणे नशे में हुजे न सम्झ में न पियो अचे त माना हीअं कयो बीठो हुजे दिलि में बि चए छेणो आहे वरी चए न साहिब थेली अथई चए न थेली आहे चए न छेणो आहे पाण सां पियो ॻाल्हाए छेणो आहे थेली आहे छेणो आहे थेली आहे हीअं करे आंगुर बोड़े चखियईं चई साहिब छेणो अथई चई शुक्र आहे बूट ख़राब न थियो झगड़ बुटी वारा कम ईअं ई दोस्त पाण में रहंदा छड़ा सो हिकिड़ो वरी खाइण जो मुड़ुस माण्हू हो हिननि खां बोड़ पचायो भलो हाणे टिनी जी अखि हुजे त माना मुंहिंजे हिसे में घणो चया मां सॼे निकिरे खे बरू ॾियां चयो हाणे सलाह पिया कनि त यार हाणे सुम्हूं था जेको असां में भलो ख़्वाबु ॾिसंदो उहो ई देगड़ो खाईंदो ठीकु थियो सुम्ही पिया हिकिड़ो थियो देगड़े खे मौत ॾेई छॾी हो सुता पिया हे बि सुम्ही पियो पासे में हे उथिया चइबा खा ॿुधायो हिकिड़ो चए साईं मां सुभाणे अलाह छा थो ॾिसां अखि पूरी मके पियो घुमां साईं मके जूं घिटियूं हे हो चए सुभाणे अलाह साईं वॾो ख़्वाबु ॾिठो ॿिए खां पुछियो तो चई साईं बसि मां अञा सुतोसीं मसि न हे खंभड़ाटिन मां मलाए खणी सिधो मदीने छॾियो मूंखे वाह सुभाणे अलाह चई तूं चइबा न पुछो तव्हां सुता पिया हो हमरा मूंखे बंदूक खणी बीह रहिया मथां उथियुमि ॾकंदे चई आवाज़ न कढिजे गोली हणंदासीं मूंखे चयो देगड़ो ख़ाली कर ज़ोरी पातर आहियूं मूंखे देगड़ो ख़ाली करायूं हुन जो असांखे तो छो न उतारियो चई मां तव्हांखे काॾे उतारियां हिकिड़ो मके ॿियो मदीने था हाणे हिकिड़ो मके ॿियो मदीने खे उतारिया ही ॿार जेके आहिनि ॿार माशाल्लाह ही ॿार जेके आहिनि घणा के ॿार तेज़ थींदा आहिनि ॿार आयो नाने ॾे भॼी वेंदो नाना अंदरि हल चई छो चई बसि अंदरि हल चई बसि छो चई मुंहिंजे स्कूल हेड मास्टर पियो चई पोइ छा थी पियो चई न तोखे मारे त कल्ह मोकिलियो थी अथमि खोड़ सारा फनकार असांजे विच में मौजूदु आहिनि लाड़काणी जा दोस्त आहिनि उनजो भरपूर ताड़ियुनि में इस्तक़बाल कंदा फ़कीर अरबाब शेख।